ओम शांति। ये दीदी मुंडे तारीख है 17/9/2024। मीठा मीठा बाप दर चवंदा मीठे मीठे ॿार ये रात सभिनि खे ॿुधायो कि आबू सभिनि खां वॾो तीर्थ आहे। स्वयं भगवान हिते सभिनि जी सदगति कंदा आहिनि। ये रात सभिनि खे ॿुधायो कि आबू सभिनि खां वॾो तीर्थ आहे। स्वयं भगवान हितां खां सभिनि जी सदगति कंदा आहिनि। प्रश्न: कहिड़ी हिकु ॻाल्हि मनुष्य अगरि सम्झी वञनि त हिते भीड़ लॻी वेंदी? उत्तर: मुख्य ॻाल्हि सम्झी वठनि कि बाबा जो राजयोग सेखारींदा हुया उहो हाणे वरी खां सेखारनि था। उहो सर्वव्यापी न आहे। बाप हिन समय आबू में अची करे विश्व में शांति स्थापना करनि था। उनजो जड़ यादगार दिलवाड़ा मंदिर बि आहे। आदि देव हिते चैतन्य में वेठा आहिनि। ये चैतन्य दिलवाड़ो मंदिर आहे। इहा ॻाल्हि सम्झी वठनि त आबू जी महिमा थी वञे ऐं हिते भीड़ लॻी वञे। आबू जो नाम बालो थी वञे। ओम शांति। ॿारनि खे योग सेखारियो आहे। हाणे बाप दादा चवनि था कि ॿारनि खे योग सेखारियो आहे न। ॿिया सभु जॻह सभु आपे ई सिखंदा आहिनि। सिखलाइण वारो बाप न हूंदो आहे। हिकु ॿ खे आपे ई सिखलाईंदा आहिनि। हिते त बाप वेही ॿारनि खे सिखलाईंदा आहिनि। ॿारनि राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। हुते त ॾाढा मित्र संबंधी यादि ईंदा रहंदा आहिनि। एतिरो यादि न करे सघंदा आहिनि। इन करे देही अभिमानी ठहिणु ॾाढो मुश्किल ठहींदो आहे। हिते त देही अभिमानी तव्हांखे ॾाढो जल्दी ठहिणो खपे। परंतु ॾाढा आहिनि जेके कुझु पतो ई न आहे। शिव बाबा असांजी सर्विस करनि था। असांखे चवनि था कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। जो बाप हिन में विराजमान आहिनि, हिते विराजमान आहिनि, उन्हनि खे यादि करिणो पए न। ॾाढा ॿार आहिनि जेके निश्चय ई न आहे कि शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा असांखे सिखलाईंदा आहिनि। जीअं ॿिया माण्हू चवंदा आहिनि न असां कीअं निश्चय करूं, ईअं हिते बि आहिनि। मतिलबु बाबा जे घर में बि ॾाढा ॿार आहिनि। अगरि पूरो निश्चय हूंदो त ॾाढो प्यार सां बाप खे यादि कंदे कंदे पंहिंजे में बल भरंदा हूंदा। ॾाढो सर्विस कंदा हूंदा। सॼे विश्व खे पावन ठाहिणो आहे न। योग में बि कमी आहे त ज्ञान में बि कमी आहे। ॿुधंदा त आहिनि परंतु धारणा न थींदी आहे। धारणा अगरि थिए त पोइ ॿियनि खे बि धारणा कराए। बाबा सम्झाईंदा हुया। उहे माण्हू कॉन्फ्रेंस आदि कंदा रहंदा आहिनि। विश्व में शांति चाहींदा आहिनि परंतु विश्व में शांति कॾहिं हुई कंहिं प्रकार की उहो कुझु बि ॼाणंदा न आहिनि। कंहिं प्रकार जी शांति हुई उहो ई खपे न। इहे त तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। विश्व में सुख शांति जी स्थापना हाणे थिए थी। बाप आहिनि कीअं इहे दिलवाड़ो मंदिर आहे। आदि देव बि आहे। मथे में विश्व में शांति जो नज़ारो बि आहे। काथे बि कॉन्फ्रेंस आदि में तव्हां आदि देव बि ऐं मथे में विश्व शांति जो नज़ारो बि। काथे बि कॉन्फ्रेंस आदि में तव्हांखे सॾु कंदा आहिनि त तव्हां पुछो विश्व में शांति कंहिं प्रकार जी खपे। इन लक्ष्मी नारायण जे राज्य में विश्व में शांति हुई। उहो त दिलवाड़े मंदिर में पूरो यादगार आहे। विश्व में शांति जो सैंपल त हिते ई आहे न। लक्ष्मी नारायण जे चित्र में बि सम्झंदा न आहिनि। हुन जे चित्र सां बि सम्झंदा न आहिनि। केॾा पथर बुद्धि माण्हू आहिनि त उन्हनि खे ॿुधाइणो खपे कि असां ॿुधाए सघंदा आहियूं कि विश्व में शांति जो सैंपल हिकु त इहे लक्ष्मी नारायण आहे। ॿियो हिननि जी राजधानी बि ॾिसणु चाहींदा आहियो त उहो बि दिलवाड़ा में हली करे ॾिसो। मॉडल ई ॾेखारिबो आहे न। उहा हली करे आबू में ॾिसो। मंदरु ठाहिण वारा ख़ुदि न ॼाणंदा आहिनि कि असां कीअं ठातो। जंहिं वेही इहा यादगार ठातो आहे जंहिंखे दिलवाड़ा मंदिर नाम रखी छॾियो अथनि। मंदरु ठाहिण वारा ख़ुदि ई न ॼाणंदा आहिनि लेकिन ठातो अथनि ऐं नाम रखी छॾियो अथनि।
जीअं गीत ठाहिण वारा बि अहिड़ा आहिनि जे गीत ठाता आहिनि, लेकिन गीत जो यथार्थ अर्थ बाबा हाणे ॿुधाईंदा आहिनि। आदि देव खे बि विहारियो आहे, मथे में स्वर्ग बि ॾेखारियो आहे। जीअं उहा जड़ आहे ईअं उहा चैतन्य, जीअं उहा जड़ आहे उअं हिते चैतन्य में आहिनि। इन्हनि खे चैतन्य दिलवाड़ो नाम रखी सघंदा आहियूं, परंतु पतो न केतिरी भीड़ थी वञे, मनुष्य ई मुंझी वञनि। इहो पोइ छा आहे? सम्झाइण में ॾाढी महिनत लॻंदी आहे, ॾाढा ॿार बि न सम्झंदा आहिनि। भल दर ते आहिनि, पास वेठा आहिनि, सम्झंदा कुझु न आहे। ॾाढा बाबा जे घर में ॾाढा ॿार बि वेठा आहिनि, त बि सम्झंदा कुझु न आहे। बाबा चवंदा आहिनि प्रदर्शनी में अनेक प्रकार जा मनुष्य वेंदा आहिनि, ढेर मत पंट आहिनि, वैष्णव धर्म वारा बि आहिनि। वैष्णव धर्म जो अर्थ ई न सम्झंदा आहिनि। श्री कृष्ण जी बादशाही किथे आहे ॼाणंदा न आहिनि। श्री कृष्ण जी राजाई खे बि स्वर्ग वैकुंठ चइबो आहे। बाबा चयो हुई जाते सॾु करनि हुते वञी करे तव्हां सम्झायो कि विश्व में शांती कॾहिं हुई। हीअ आबू सभिनि खां वॾो तीर्थ आहे, छो जी हिते बाब विश्व जी सदगति करनि था। आबू पहाड़ी ते उन्हनि जो सैंपल ॾिसणो हुजे त हली करे दिलवाड़ा मंदिर ॾिसो। विश्व में शांती कीअं स्थापना थिए थी उनजो सैंपल ॾिसो। ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थींदा, जैन माण्हू बि ख़ुशि थींदा। तव्हां चईंदा इहो प्रजापिता ब्रह्मा असांजो बाप आहे, आदि देव। तव्हां सम्झाईंदा आहियो पोइ बि सम्झंदा न आहिनि। चईंदा आहिनि ब्रह्म कुमारियूं पतो न छा कंदियूं आहिनि। त हाणे तव्हां ॿारनि खे आबू जी ॾाढी ऊची महिमा करे करे सम्झाइणो आहे। आबू आहे सभिनि खां वॾो तीर्थ। बॉम्बे में बि सम्झाए सघंदा आहियो, आबू पहाड़ी वॾे ते वॾो तीर्थ आहे, छो जी परमपिता परमात्मा आबू ते अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। कीअं स्वर्ग जी रचना रची आहे, उहो स्वर्ग ऐं आदि देव जो मॉडल सभु आबू में आहे, है न। कीअं बाबा आबू में अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, जे स्वर्ग जो मॉडल बि आबू में ई आहे, जंहिंखे कोई मनुष्य सम्झंदो न आहे। असां सभु ॼाणंदा आहियूं, तव्हां न ॼाणंदा आहियो, इन करे असां तव्हांखे सम्झाईंदा आहियूं। पहिरियों त पुछो कि विश्व में शांती कंहिं प्रकार जी चाहींदा आहियो। कॾहिं ॾिठी आहे विश्व में शांती? त हिन लक्ष्मी नारायण जे राज्य में हुई। हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, इन्हनि जी डिनाइस्टी जो राज्य हुयो। हलो त इन्हनि जी राजधानी जो मॉडल आबू में तव्हांखे ॾेखारियूं। हीअ त आहे ई पुराणी पतित दुनिया, नई दुनिया त न चईंदसीं न। नई दुनिया जो मॉडल त हिते आहे। नई दुनिया हाणे स्थापना थिए थी। तव्हां ॼाणंदा आहियो तॾहिं बदिलाईंदा आहियो न। सभी न ॼाणंदा आहिनि, न बदिलाईंदा आहिनि, न सम्झ में ईंदो आहे। ॻाल्हि आहे ॾाढी सहज। मथे में आहे स्वर्ग जी राजधानी बीठी आहे, हेठि आदि देव वेठो आहे, जंहिंखे एडम बि चइबो आहे। उहो ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर आहे। ईअं तव्हां महिमा ॿुधाईंदव त ॾाढा ख़ुशि थी वेंदा। आहे बि बराबरि एक्यूरेट। त चओ तव्हां श्री कृष्ण जी महिमा कंदा आहियो, परंतु ॼाणंदा त कुझु न आहियो। श्री कृष्ण त वैकुंठ जो महाराजा हुयो, विश्व जो मालिक हुयो। उन्हनि जो तव्हां मॉडल ॾिसणु चाहींदा आहियो त हलो आबू में तव्हांखे वैकुंठ जो मॉडल ॾेखारींदासीं। कीअं पुरुषोत्तम संगम युग ते राजयोग सिखंदा आहिनि। सोचो हिन संगम युग ते कृष्ण जी आत्मा कीअं राजयोग सिखंदी आहे। उहा आबू में थी वियो। इहे न ब्रह्मा बाबा कीअं अगरि कंहिं इहा ॻाल्हि हुन समय सोची हूंदी त कीअं साकार में कृष्ण जी आत्मा आबू पर्वत ते राजयोग सिखे थी, है न।
त कीअं पुरुषोत्तम संगम युग ते राजयोग सिखंदा आहियूं, जंहिंसां पोइ विश्व जो मालिक ठही वेंदो आहे। श्री कृष्ण जेके एॾा माण्हू पूजनि था, कोई सोचे सघंदो इहे श्री कृष्ण बि चैतन्य में साकार में हुयो? माण्हू त चवनि अलाए मथे हुयो, अलाए किथे हुयो। कोई सोचे बि न सघंदो आहे कि असां जीअं हिन श्री कृष्ण बि अहिड़ो जीवन जियो अथई, उथंदे वेंदे। हालांकि कृष्ण खे मूर्ति खे कराईंदा आहिनि, उथाईंदा, सुम्हाईंदा, ब्रश कराईंदा, लेकिन चैतन्य में उहो ई आत्मा मनुष्य चोलो वठी करे, हालांकि सतो प्रधान चोलो, सतो प्रधान आत्मा, पोइ उहो ई आत्मा जेकी श्री कृष्ण जो पाठ वॼाए आई, उहो ई आत्मा कलयुगी अंत में वेही करे साधारण जीवन जीए। असां जीअं कमाई कई, असां जीअं विकार में वई, असां जीअं भॻवान खे सर्वव्यापी चई, असां जीअं दुनिया में हीअं रही विकारी थी वई, ऐं पोइ बाबा खे यादि करे वरी सतो प्रधान थी वई। त कीअं पुरुषोत्तम संगम युग ते राजयोग सिखंदा आहिनि, जंहिंसां पोइ विश्व जा मालिक ठहिया आहियूं। उहो बि मॉडल ॾेखारींदा आहिनि, संगम युग जी तपस्या बि ॾेखारींदा आहिनि, प्रैक्टिकल जो थी करे वियो उनजो यादगार ॾेखारींदा आहिनि। शिव बाबा जे लक्ष्मी नारायण जो राज्य स्थापना कई, हुन जा बि चित्र आहिनि, अंबा जा बि चित्र आहिनि। अंबा कोई 10-20 भुजायुनि जी न आहे, भुजायूं त सभिनि जी 2 ई हूंदियूं आहिनि। तव्हां अचो त तव्हांखे ॾेखारियूं। वैकुंठ बि आबू में ॾेखारियो आहे न। आबू में ई बाप अची करे सॼे विश्व खे हेवन ठाहींदो आहे। सर्व जो सदगति दाता आबू सभिनि खां वॾो तीर्थ आहे। सभु धर्म वारनि जी सदगति करण वारो उहो हिकु बाप हिन आबू पर्वत ते अची करे सभी धर्म वारनि जो उद्धार कंदा आहिनि। उन्हनि जो यादगार हलो त तव्हांखे आबू में ॾेखारियूं। उन्हनि जो यादगार हलो त असां तव्हांखे आबू में ॾेखारियूं। आबू जी त ॾाढी महिमा करे सघंदा आहियो, तव्हांखे सभु यादगार ॾेखारियो आहे न। क्रिश्चन माण्हू बि ॼाणणु चाहींदा आहिनि प्राचीन भारत जो राजयोग कीअं सेखारियो, छा चीज़ हुई। चओ हलो त आबू में तव्हांखे ॾेखारियूं। वैकुंठ बि पूरो एक्यूरेट ठातो आहे मथे छत ते दिलवाड़ा मंदिर में। तव्हां ईअं न ठाहे सघंदा आहियो, तव्हां सुठी रीति ॿुधाइणो, तव्हां ईअं न ठाहे सघंदा आहियो त हीअ सुठी रीति ॿुधाइणो आहे। टूरिस्ट धक्का खाईंदा आहिनि, उहो बि अची करे सम्झनि। तव्हांखे आबू जो नाम, तव्हांजे आबू जो नाम बालो थी वेंदो त ॾाढा ईंदा। आबू ॾाढो मशहूरु थी वेंदो। जॾहिं कोई पुछंदा आहिनि कि विश्व में शांति कीअं स्थापना थिए, सम्मेलन आदि में निमंत्रण ॾींदा आहिनि त पुछणो खपे विश्व में शांति कॾहिं हुई, उहे ॼाणंदा आहियो? विश्व में शांति कॾहिं हुई उहो ॼाणंदा आहियो? विश्व में शांति कीअं हुई? हलो त असां तव्हांखे सम्झायूं, मॉडल्स आदि सभु ॾेखारींदासीं। अहिड़ो मॉडल ॿियो किथे बि न आहे। आबू ई सभिनि खां ऊच तीर्थ आहे। जंहिंमें बाप अची करे विश्व में, जंहिं आबू ते बाप अची करे विश्व में शांति सर्व जी सदगति कंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई ॼाणंदो न आहे। तामें बि नंबरवार आहिनि, भल वॾा महारथी म्यूज़ियम आदि संभालण वारा, परंतु ठीक रीति कंहिंखे सम्झाईंदा व सम्झंदा न आहिनि, सम्झाईंदा आहिनि व न। बाबा रीड त कंदा आहिनि, बाबा सभु कुझु सम्झंदा आहिनि। जो बि जाते बि आहे उन्हनि खे सम्झंदा आहिनि केरु केरु पुरुषार्थ कंदो आहे ऐं केरु छा पद पाईंदो। केरु पुरुषार्थ कंदा आहिनि ऐं केरु छा पद पाईंदो। हिन ते हाणे अगरि मरी वञनि त छा पद पाईंदा। यादजी यात्रा जी महिनत उहे सम्झी न सघंदा आहिनि। बाबा रोज़ नई ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, ईअं सम्झाए करे वठी हलंदा।
ईअं ई सम्झाए करे उन्हनि खे वठी अचो। हिते त यादगार क़ाइमु आहे न। बाबा चईंदा आहिनि मां बि हिते आहियां, आदिदेव बि हिते आहे, वैकुंठ बि हिते आहे। आबू जी ॾाढी भारी महिमा थी वेंदी। आबू पतो न छा थी वेंदो। जीअं ॾिसो कुरुक्षेत्र खे सुठो ठाहिण जे लाइ करोड़ों रुपए उड़ाईंदा रहंदा आहिनि। केतिरा ढेर मनुष्य वञी करे उते इकट्ठा थींदा आहिनि। एतिरी बदबू गंदगी हूंदी आहे जो ॻाल्हि न पुछो। एॾी बदबू गंदगी हूंदी आहे जो ॻाल्हि न पुछो। एतिरी भीड़ थी वेंदी आहे। समाचार आयो कि भजन मंडली जी हिकु बस नदी में डूबी वई। इहे सभु दुख आहे न। अकाले मृत्यु थी वेंदी आहे। हुते त ईअं कुझु थींदो न आहे। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां सम्झाए सघंदा आहियो। बातचीत करण वारो ॾाढो सेंसिबल खपे। बाबा ज्ञान जो पंप करनि था न, बुद्धि में विहारनि था ज्ञान खे, है न। दुनिया थोरी इन ॻाल्हियुनि खे सम्झंदी आहे। उहो सम्झंदी आहे नई दुनिया जो सैर करणु वेंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि इहा दुनिया हाणे पुराणी नई वई। दुनिया में कुझु नयो ठहींदो आहे त चईंदा आहिनि नई जॻह जो सैर करे अचूं। साक्षी थी करे इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसो कीअं माण्हू मंदर आदि ठाहिनि था। किथे असां चैतन्य लक्ष्मी नारायण जी दुनिया में हलण जे लाइ तयारु था करो। इहा दुनिया ई पूरी उनजी थी वेंदी। पोइ यादगार में कलयुग में नंढो सो मंदरु ठाहे ॾींदा आहिनि। पोइ माण्हू सोचंदा आहिनि चलो उतां जी सैर करणु हलो। दुनिया थोरी इन ॻाल्हियुनि खे सम्झंदी आहे। उहो सम्झंदा आहिनि नई दुनिया जो सैर करणु चाहींदा आहिनि, वञनि था। बाप चईंदा आहिनि हीअ दुनिया हाणे पुराणी वई। उहो त चईंदा आहिनि 40,000 वर्ष अञा पई आहे। दुनिया में त माण्हू छा चईंदा आहिनि अञा 40,000 वर्ष पई आहे हीअ दुनिया। त बाबा चईंदा आहिनि तव्हां त बतलाईंदा आहियो कि सॼो कल्प ई 5,000 साल जो, किथे 40,000, किथे 5,000। पुराणी दुनिया जा त पुराणी दुनिया जो त मौत साम्हूं बीठो ई आहे। इनखे चइबो आहे घोर अंधियारो। कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया हुननि। कुंभकर्ण अधु कल्प सुम्हंदो आहे, अधु कल्प जगंदो आहे। तव्हां कुंभकर्ण हुयो। इहो खेल ॾाढो वंडरफुल आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे सभु थोरी सम्झी सघंदा आहिनि। कई त ईअं अहिड़ी ई भावना में अची वेंदा आहिनि। ॿुधंदा आहिनि इहे सभु वञनि था त हली ईंदा आहिनि। उन्हनि खे बताईंदा आहिनि कि असां शिव बाबा वटि वञूं था। शिव बाबा स्वर्ग जी स्थापना करनि था न। इहे बेहद जे बाप खे यादि करण सां बेहद जो वरसो मिलंदो आहे बसि। त उहे बि चई ॾींदा आहिनि शिव बाबा असां तव्हांजा ॿार आहियूं, तव्हां खां ज़रूरु वरसो वठंदासीं। बसि बेड़ो पार थी वियो। भावना जो भाड़ो ॾिसो केतिरो मिलंदो आहे। भक्ति में त अल्पकाल जो सुख आहे न। हिते त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। भक्ति मार्ग में त आहे ई अल्पकाल जो सुख। हुते त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। भक्ति मार्ग में त अल्पकाल जो सुख आहे। हिते त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि असांखे बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। उहो त आहे भावना, उहो त आहे भावना। अल्पकाल जे सुख जो भाड़ो आहे। हिते तव्हांखे मिलियो आहे 21 जन्म जे लाइ भावना जो भाड़ो न। कि साकार में बाबा खे केॾो नशो हुयो कि हिते नए विश्व जी स्थापना जो कार्य थो हले। त जॾहिं स्थान ते कोई अहिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिंजी सोच हीअं हूंदी आहे त स्थान जा वायुमंडल ई ओड़ा थी वेंदा न। त बाबा चईंदा आहिनि हिते तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। उहो त आहे भावना। दुनिया में त माण्हू भावना रखी छा चईंदा आहिनि।
हिते त चैतन्य में थिए थो। अल्पकाल जे सुख जो भाड़ो आहे हुते, दुनिया में त अल्पकाल जे सुख जो भाड़ो आहे। हिते तव्हांखे मिलियो आहे 21 जन्मनि जे लाइ भावना जो भाड़ो। सभी बाक़ी साक्षात्कार आदि में कुझु न आहे, है न। बाक़ी साक्षात्कार आदि सां कुझु न थींदो। कोई चईंदा आहिनि साक्षात्कार थिए तॾहिं बाबा सम्झी वेंदा आहिनि, कुझु बि सम्झो न आहे। साक्षात्कार करणु इहे त नौदा भक्ति, साक्षात्कार करिणो आहे त नौदा भक्ति करो, उन सां कुझु मिलंदो न आहे। करे करे ॿिए जन्म में कुझु सुठो जन्म मिली वेंदो। ॾिसो बाबा केॾो ओपनली ॻाल्हाईंदा। अगरि कोई चए असांखे साक्षात्कार करिणो आहे, इहे करिणो आहे, भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं चए त बाबा चईंदा आहिनि होॾे वञी भक्ति करो न। बाबा हिकदमि स्ट्रेट फॉरवर्ड केॾो ॻाल्हाईंदा आहिनि। त उन सां कुझु मिलंदो थोरी आहे। करे करे ॿिए जन्म में कुझु सुठो ठही वेंदा, सुठो भॻत हूंदो त सुठो जन्म मिलंदो। इहे त ॻाल्हि हिते त ॻाल्हि ई न्यारी आहे। बाबा चवनि था ये पुरानी दुनिया बदिले थी, बाप आहे ई दुनिया बदिलण वारो। यादगार बीठो आहे न, ॾाढा पुराणा मंदिर आहिनि, कुझु टूटदा कंदा आहिनि त पोइ मरम्मत कराईंदा रहंदा आहिनि, परंतु उहा शोभा त कम थी वेंदी आहे न। इहे त सभु विनाशी चीजूं आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार हिकु त पंहिंजे कल्याण जे लाइ पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। पढ़ाई जी ॻाल्हि आहे न, हिते पढ़ाई जी ॻाल्हि आहे। बाक़ी जो मथुरा में मधुबन कुंज गली आदि वेही ठाहींदा आहिनि, उहो कुझु बि न आहे। न त कोई गोप गोपियुनि जो खेल आहे। इहे सम्झाइण में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। हिकु हिकु पॉइंट सुठी रीति वेही सम्झायो। कॉन्फ्रेंस आदि में बि खपे योग वारो न। कॉन्फ्रेंस आदि में बि जंहिंजो योग सुठो हूंदो आहे न, छोजी उहो कहिड़ी ॻाल्हि कॾहिं छा चईंदा, कॾहिं छा चईंदा, हुन में असांजो योग न हूंदो त असां कुझु उल्ट फुल्ट बि चई सघंदा आहियूं। त हिन करे तलवार में जौहर न हूंदो, कंहिंखे तीर न लॻंदो त कंहिंखे तीर न लॻंदो। तॾहिं बाप चईंदा आहिनि हाणे अञा देरी आहे। जॾहिं अहिड़ा ॿार तयार थी कॉन्फ्रेंस आदि में वेंदा तॾहिं त उन्हनि खे कुझु कुझु तीर लॻंदो न। त अञा हाणे मञी वठनि कि परमात्मा सर्वव्यापी न आहे त भीड़ लॻी वञे, परंतु अञा टाइम न आहे। हिकु ॻाल्हि मुख्य सम्झी वञनि कि राजयोग बाप सेखारींदा आहिनि त हिन समय सिखलाइनि था। इन जे बदिले नाम हुनजो विझी छॾियो अथनि जो हाणे सावरो आहे न। केॾी वॾी ॻाल्हि आहे। हाणे जो सावरो आहे उन्हनि जो नाम लिखी छॾियो अथनि। कृष्ण जो। त बाबा चवनि था केॾी वॾी भूल आहे, इन सां ई तव्हांजो ॿेड़ो डुबी वियो। इन सां ई असांजो ॿेड़ो डुबी वियो आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि पढ़ाई आहे सोर्स ऑफ इनकम। स्वयं बाप असांखे मनुष्य खां देवता ठाहिण लाइ पढ़ाइण ईंदा आहिनि। हिन में पवित्र बि ज़रूरु ठहिणो आहे। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। नंबरवार त हूंदा ई आहिनि। जो बि सेंटर्स आहिनि सभु नंबरवार आहिनि। ये सॼी राजधानी स्थापना थी थिए। त असां कॾहिं बि ईअं न चई सघंदा आहियूं कि हिन सेंटर ते ईअं थींदो आहे त मतिलबु ब्रह्मा कुमारीज़ ख़राबु आहे, है न। ईअं न चई सघंदा आहियूं। हीअ त एॾो पुराणो बाबा जो ॿार हीअं थो करे त असां ईअं न चई सघंदा आहियूं कि ब्रह्मा कुमारीज़ ई ख़राबु आहिनि, छो कि हिते राजधानी स्थापना थी थिए। अगरि ॿार उल्टो सुल्टो कमु न कंदा, विघ्न न विझंदा बाबा जे घर में अची करे, त हुते दास-दासी केरु ठहींदो। इन करे बाबा चवनि था मुंहिंजो ठही करे मुंहिंजे ई घर में कोई अहिड़ो कमु कंदो आहे त हुते वञी करे दास-दासियूं चंडाल आदि अहिड़ो कमु पद पाइण वारा माण्हू बि त खपनि न त हुते इहे सभु केरु कमु कंदो।
त हिन करे बाबा चवनि था ये राजधानी स्थापना थी थिए, मासी जो घर थोड़ी आहे, चओ स्वर्ग चइबो आहे सत्य के, परंतु हुतां जो राज्य कीअं हलंदो आहे, देवताउनि जो झुंड ॾिसणो आहे त हलो आबू पर्वत ते। ॿियो कोई अहिड़ी जॻह न आहे जिते ईअं छित ते राजा ई ॾेखाइनि। भला अजमेर में स्वर्ग जो मॉडल आहे, परंतु उहो त ॻाल्हि ई ॿी आहे। हिते त आदि देव बि आहे, सतयुग कीअं ऐं कीअं स्थापना कयो, इहे त एक्यूरेट यादगार आहे। हाणे असां चैतन्य दिलवाड़ा नाम रखी न सघंदा आहियूं। जॾहिं मनुष्य ख़ुदि सम्झी वेंदा त आपे ई चईंदा कि तव्हां ईअं लिखो। हाणे न, हाणे त ॾिसो थोरी ॻाल्हि में, ही छा करे ॾींदा आहिनि। क्रोध ॾाढो ईंदो आहे, देह अभिमानी आहिनि न। देही अभिमानी हुजनि, देही अभिमानी त कोई थी न सघे सिवाय असां ॿारनि जे। पुरुषारत करिणो आहे, ईअं न कि जो नसीब में हूंदो। पुरुषारत ईअं न चईंदो कि जो नसीब में हूंदो, न, उहो अंत ताईं महिनत कंदो रहंदो ऐं सक्सेस खे प्राप्त कंदो रहंदो। उहो अंत ताईं महिनत कंदो रहंदो ऐं सक्सेस खे प्राप्त कंदो। केरु पुरुषारथी जो हूंदो, उहो त पुरुषारत कंदा रहंदा, पोइ जॾहिं फेल थींदा आहिनि तॾहिं चईंदा आहिनि तक़दीर में जो हूंदो। ऐं जेको सुठो पुरुषारथी न हूंदो है न, उहो त ईअं चईंदो कि उहो त पुरुषारत कंदा रहंदा, पोइ जॾहिं फेल थींदा त चईंदा तक़दीर में जो हुयो सो मिलियो। इन करे सदा असांखे यादि करिणो आहे कि असांखे सुठो तीव्र पुरुषारथी ठहिणो आहे। कॾहिं बि ईअं न सोचो जो तक़दीर में जो नसीब में हूंदो, ईअं सोचो जो असांखे पाइणो आहे उहो ई असांजे नसीब में आहे। बाबा केॾो अथॉरिटी सां चईंदा आहिनि कि तव्हां ई त ठाहींदव, ॿियो कोई न ठाहींदो, तव्हां ई ठाहींदव ऐं तव्हांखे ई मूंखे ठाहिणो। त चओ मां ई ठाहींदमि, मूंखे ई बाबा ठाहींदा, मूंखे ई ठहिणो, मूंखे ई बाबा जॾहिं विश्राम करणु वेंदा त पूरी विश्व जी संभाल मूंखे ई करणी आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ देही अभिमानी ठहिण जो पूरो पुरुषारत करिणो आहे। ईअं कॾहिं न सोचणो आहे कि जो नसीब में हूंदो, सेंसिबल ठहिणो आहे। ॿियो आहे ज्ञान ॿुधी करे उनजे स्वरूप में उनखे लाहिणो आहे। ज्ञान खे पंहिंजे स्वरूप में लाहिणो आहे। यादि जी जौहर धारण करे पोइ सेवा करणी आहे। ज्ञान ॿुधी करे उनखे स्वरूप में लाहिणो आहे। यादि जो जौहर धारण करे पोइ सेवा करणी आहे। ज्ञान योग जा पंख बि पका हुजनि तॾहिं सेवा करो। सभिनि खे आबू महान तीरथ जी महिमा ॿुधायो। वरदाना हिकु बाबा शब्द जी स्मृति खे यादि बाबा शब्द जी स्मृति सां यादि ऐं सेवा में रहण वारा सच्चा योगी, सच्चा सेवाधारी ठहो। बाबा चवनि था तव्हां ॿार मुख सां व मन सां बार बार बाबा बाबा शब्द चईंदा आहियो। ॿार आहियो त बाबा शब्द यादि अचिणो आहे या सोचण ई योग आहे। ॿार आहियो त बाबा शब्द यादि अचिणो आहे या सोचण ई योग आहे। ऐं मुख सां बार बार बाबा चइण
बार बार चवण कि बाबा ईअं कंदा आहिनि, बाबा ईअं चई, इहा सेवा आहे, है न। अगरि असां ईअं चईंदा आहियूं न कि बाबा अॼु ईअं चई, बाबा अॼु ईअं चई, त इहा सेवा आहे। ऐं बाबा खे बाबा शब्द यादि अचणु या बाबा जे बारे में वीचार करणु, इहो योग आहे। लेकिन हिन बाबा शब्द खे कोई दिलि सां चवण वारो आहे, कोई नॉलेज सां दिमाग़ सां चवण वारो आहे। बाबा मतिलबु बाबा मुंहिंजो, असांजो पापा, पीउ, जो दिलि सां चईंदा आहिनि न, उन्हनि खे दिलि सां सदा प्रत्यक्ष प्राप्ति, ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी आहे कि बाबा अगरि असां दिलि सां चईंदा आहियूं न, त हुनजे बदिले असांखे ख़ुशी ऐं शक्ति मिली वेंदी आहे। दिमाग़ वारनि खे ॻाल्हाइण जे समय उन्हनि खे ख़ुशी थींदी, लेकिन सदाकाल न थींदी आहे। इन करे दिलि सां चओ, समझ सां चओ, संबंध यादि करे चओ। बाबा मतिलबु असांजी आत्मा, मां आत्मा जो पीउ। स्लोगन आहे, परमात्मा रूपी क्षमा ते फिदा थियण वारा ही सच्चा परवाना आहिनि। बाबा परम पिता परमात्मा ते, बाबा ते फिदा थियण वारा ही, जो बाबा चए हा 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 कंदा हलो, कर्मनि में बि लाहे, सिर्फ़ु मुख सां न, त इनखे सच्चो परवानो चईंदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।